नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त आदलपुर शहर जे रवासी पौरियत अब्दुलनईम जो बााثر माण्हुनि जी ज़ियादतين खिलाफ एहतजाज। पौरियत अब्दुलनईम प्रेस क्लब घोटकी पहुची बााثر माण्हुनि अब्दुल मोमिन कोलाची ऐं दीदार खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त हिन 2 साल अॻु दीदार खे 1 एकड़ ज़मीन 83 लख रुपए में वेकिरो कई, जंहिंजा 2 लख रुपया रक़म एडवांस तो ॾिना हुआ, बकाया रक़म न ॾेई सघियो, सौदे तां फिरी वियो। हाणे दीदार बााثر माण्हू अब्दुल मोमिन कोलाची जी मार्फत मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे। पौरियत दाहियो त अब्दुल मोमिन कोलाची मूंखे मौतमार ऐं अगवा जो धमकियूं ॾेई रहियो आहे। ॾोहारी क़िस्म जा माण्हू बि मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे अगवा करण जी कोशिश कई वई। अहिड़ो इतला पुलिस खे ॾियण बावजूद बि पुलिस मदद नथी करे। पौरियत दाहींदे चयो त मुंहिंजी जान खे दीदार ऐं अब्दुल मोमिन कोलाची मां ख़तरो आहे। पौरियत वसवारनि समेत आला इख्तियारनि IG सिंध SSP घोटकी खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बाaثر माण्हुनि खिलाफ कार्रवाई करे मूंसां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।